अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। सभ खां पहिरीं मां हिकिड़ी दुरुस्तगी कंदो हलां। जॾहिं पाण आयतुल कुर्सी जो बयानु कयो हो त उते मूं सूरे मुज़म्मिल ऐं सूरे मुदस्सिर जो जेको मूं तर्जुमो कयो हो उन में मूंखां हे तर्जुमो थी वियो हो त जॾहिं क़यामत ईंदी त उहो ॾींहुं एतिरो भारी हूंदो जो जवाननि खे पोढ़ो करे छॾींदो। हालांकि क़ुर में आहे त उहो ॾींहुं एतिरो भारी हूंदो जो ॿारनि खे पोढ़ो करे छॾींदो, यानी उहो एतिरो हौलनाक ॾींहुं हूंदो जेके ॿार हूंदा उहे बि उन इंतज़ार में पोढ़ा थी वेंदा। क़यामत वारो ॾींहुं एतिरो भयानक ऐं वॾो भारी ॾींहुं आहे। हाणे अॼु खां अलाह जे हुकुम सां सूरह आल इमरान जी शुरूआति थी रही आहे। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, क़यामत जे ॾींहुं क़ुरान वारनि अहिड़नि माण्हुनि खे आंदो वेंदो जेके उन ते अमल कंदा हुआ। सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान उन्हनि जे अॻियां अॻियां हूंदियूं, यानी हूअं त हीउ पूरो क़ुर मजीद शफ़ात कंदो इनशा अल्लाह, पर ही सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान ही पाण में जोड़ो आहिनि, पाण में मिलियल सूरतूं आहिनि। इहे ॿई सूरतूं बि पंहिंजे पढ़ण वारे, पाण ते अमल करण वारे जे अॻियां शफ़ात करण जे लाइ अॻियां अॻियां पियूं हलंदियूं रहंदियूं। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ॿिनि बादलनि जी तरह या पखियुनि जे वलर जी तरह छांव करे ईंदियूं। हिकु हदीस में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत वारो ॾींहुं अहिड़ो भयानक ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं को बि सायो कोन हूंदो, कंहिं तरह जी कंहिंखे बि छांव कोन हासिल हूंदी। 7 क़िस्म जा उहे माण्हुनि जेके अलाह जे अर्श जे साए जे हेठां हूंदा। इहा हदीस पाण उनजो कुझु हिसो पहिरीं बयानु करे चुका आहियूं ऐं कुझु हिसो अॻियां बयानु कंदासीं जॾहिं उनजो ज़िक्र अची वेंदो। ऐं ॿी तरह जी छांव सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान करे वेठियूं हूंदियूं, बादलनि जी तरह छांव करे वेठियूं हूंदियूं, या पखी जॾहिं पाण में मिली करे वलर ठाहींदा आहिनि त उनजो हुजूम एतिरो हूंदो आहे त हेठि उस पहुची न सघंदी आहे। अलाह असांखे सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असां ते बि अलाह जे हुकुम सां क़यामत वारे ॾींहुं हू छांव करे बीठियूं हुजनि। आमीन। सूरह बकरा ऐं सूरह आल इमरान बि पाण में मिलंदड़ जुड़ंदड़ सूरतूं आहिनि। सूरह बकरा में यहूदियुनि जो वधि खां वधि ज़िक्र अची चुको आहे ऐं सूरह आल इमरान में आल इमरान जे घर वारनि जो ज़िक्र आहे, यानी नसारा ईसायुनि जो ज़िक्र हिन सूरत में शदो मद सां ईंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न कयो, शैतान उन घर खां भॼी वेंदो आहे जंहिंमें सूरह बकरा पढ़ी वेंदी आहे। पंहिंजे घरनि में सूरह बकरा जी तिलावत कंदा कयो, छो जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जंहिं घर में सूरह बकरा पढ़ी वेंदी आहे उन में शैतान दाख़िल ई न थींदो आहे, शैतान उतां भॼी वेंदो आहे। पाण फरमाइनि था, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बणायो, यानी क़ब्रिस्तान में क़ुर पढ़ण जी इजाज़त न आहे। यानी तव्हां क़ुर खणी था वञो, माण्हू खणी वेंदा आहिनि पूरो मुकमल हिकु किताबी सूरत में क़ुर खणी वञी उते क़ब्र जे मथां वेही करे पढ़ंदा आहिनि। असां उनखे ईसाल सवाबु पिया करियूं। हीउ क़ुर मुर्दनि जे लाइ बिल्कुलु कोन्हे को, क़ुर ज़िंदा माण्हुनि जे लाइ आहे। क़ुर मां फ़ाइदो हासिलु कंदो ज़िंदा इंसान, मुर्दा कोन कंदो। क़ुर अमल करण जे लाइ आहे, मुर्दो अमल नथो करे सघे। मुर्दो पंहिंजी ज़िंदगी में जेको कुझु कमाए चुको। हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कमायो, मुर्दे खे छॾे ॾियो, हुन जे लाइ तव्हां दुआ करे सघो था। हिकिड़े हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मयत खे 3 तरह सां सवाबु हासिलु थींदो आहे। जॾहिं उन नेक औलाद उन लाइ दुआ कंदो, या हू सदके जारिया लाइ अहिड़ो को कमकार करे वियो आहे ऐं उन मां माण्हू ऐं जानवर ॾाढा फ़ाइदो हासिलु कंदा त हिनखे उन मां सवाबु मिलंदो रहंदो। टियों, को अहिड़ो इल्मु छॾे वियो आहे जंहिं मां इंसान फ़ाइदो हासिलु पिया कनि त हिनखे बि उन मां सवाबु मिलंदो। हाणे इन 3 खां अलावा हुन जे लाइ हाणे ॿियो बाक़ी कुझु बि कोन्हे, चाहे तव्हां कुझु बि हुन जे लाइ कंदा रहो। बहरहाल क़ुर क़ब्रिस्तान में न खणी वञो, या क़ुर जी बेहुरमती आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॿिन्ही सूरतुनि खे हिकिड़ो ख़ासि नालो अता फ़रमायो आहे, अज़्ज़हरावैन। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी 2 सूरतुनि खे सूरह फलक ऐं सूरह नास खे बि हिकिड़ो ख़ासि नालो ॾिनो, मुअव्वज़तैन। अहिड़ी तरह हिननि 2 सूरतुनि खे बि पाण ख़ासि नालो ॾिनो, अज़्ज़हरावैन। अलिफ लाम मीम। ही हुरूफ़ मुक़त्तात आहिनि। इन जो तफ़सीली बयानु पाण सूरह बकरा जी शुरू में करे चुका आहियूं। अलाह खां सवाइ को बि माबूद नाहे, उहो अल हय्य अल क़य्यूम आहे। अल हय्य यानी हमेशह हमेशह ज़िंदा रहण वारो, अल क़य्यूम हिन काइनात जे निज़ाम खे क़ाइम ऐं बरक़रार रखंदड़ ऐं संभालींदड़ आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह जो हिकु इस्म गिरामी आहे, अगरि उन जे ज़रिए अलाह खां दुआ घुरी वञे
त अलाह ताला उहा दुआ ज़रूरु क़बूल फ़रमाईंदो। पाण उन जो बयानु कोन फ़रमायाऊं त उहो इस्म गिरामी कहिड़ो आहे, पाण सिर्फ़ु उन जा कुझु इशारात अता फ़रमाया आहिनि। साॻी तरह जॾहिं पाण लैलतुल क़दर जे बारे में वाज़ह तौरु कोन बयानु फ़रमाया अथऊं त उहा कहिड़ी राति आहे, बसि इशारा फ़रमाया अथऊं त रमज़ान जे आख़िरी अशरे जी 21 रातुनि में उनखे तलाश करियो। साॻी तरह हिते बि पाण इशारा फ़रमाया अथऊं त उहो इस्म गिरामी कहिड़ो आहे। पाण फ़रमाइनि था त उहे इस्म गिरामी सूरह बक़रा में बि इस्तेमालु थिया आहिनि, सूरह आल इमरान में बि आया आहिनि ऐं सूरह तहा में बि अलाह ताला उहे इरशाद फ़रमाया आहिनि। ऐं इन टिनी सूरतुनि में अल हय्यु अल क़य्यूम कॉमन आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अलाही तो ते बरहक़ किताब नाज़िल फ़रमायो आहे, जेको अॻियनि किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे ऐं उन ई तौरात ऐं इंजील नाज़िल कया। अलाह ताला फ़रमाए थो, मूं क़ुरान खे बरहक़ नाज़िल फ़रमायो आहे, हीउ हक़ सां नाज़िल थियो आहे, हिन में हर हिकु अलाह जो हुकुम हक़ सां आहे। जेकी हिन खां अॻु पहिरियनि इंसाननि जी हिदायत लाइ हुआ ऐं अलाही फ़ुरक़ान लाथो। फ़ुरक़ान आहे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो, कूड़ ऐं सच में फ़र्क़ु करण वारो। बदर वारे ॾींहं खे अलाह ताला फ़रमायो यौमुल फ़ुरक़ान आहे। यौमुल फ़ुरक़ान बि याने फ़र्क़ु करण वारो ॾींहुं। उन ॾींहुं मुसलमान याने हक़ ऐं काफ़िर याने बातिल जुदा जुदा थी विया। ही क़ुरान मजीद बि अलाह जे तरफ़ां फ़र्क़ु करण वारो आहे। तव्हां हिनखे सम्झो त तव्हांखे वाज़ह थी वेंदो त कहिड़ो ठग आहे, कहिड़ो हक़ ते आहे। यकीनन जिन माण्हुनि अलाह जी आयतुनि जो इनकार कयो उन्हनि लाइ सख़्तु अज़ाब आहे ऐं अलाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं बदिले वठण वारो आहे। इनकार कहिड़ी तरह जो आहे? हिकिड़ो त इनकार आहे जेके काफ़िर कंदा आहिनि, सिरे खां मञीदा ई न आहिनि, हू चवंदा आहिनि त हीअ अलाह जो कलाम ई कोन्हे, हीअ अलाह जो किताब ई कोन्हे, उहे थी विया काफ़िर। बाक़ी ॿियो इनकार आहे जेको असां बहैसियत उम्मत मुस्लिमा हींअर करे वेठा आहियूं। असां बि पंहिंजे अमल सां इनकार करे वेठा आहियूं, असां बि न मञी वेठा आहियूं। क़ुरान फ़रमाए थो त तव्हां मुसलमान गॾु थियो, तव्हां मुसलमान हिकिड़ी ताक़त ठाहियो, तव्हां मुसलमान ख़िलाफ़त राशिदा क़ाइमु करियो। जेको निज़ाम मुंहिंजे नबी हलायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेको निज़ाम मुंहिंजे नबी खां पोइ मुंहिंजे नबी जे साहबान हलायो, क़ुरान ऐं सुन्नत वारो निज़ाम, तव्हां बि इहो निज़ाम क़ाइमु करियो। इन निज़ाम मुताबिक़ तव्हां पंहिंजूं ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजा मुमालिक हलायो। पर असां बि अलाह खे जवाबु ॾेई वेठा आहियूं त इहो कमु असां खां ज़ोर आहे। सिधो इनकार करे वेठा आहियूं त इहो असां कमु कंदासीं ई कोन। अॼु खुली मिसाल आहे इसराईल, अमेरिका ऐं भारत याने काफ़िर, यहूदो नसारा ऐं मुशरिकीन, इहे टई पाण में गॾिजी करे मुसलमाननि जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। पहिरीं फ़लस्तीन ऐं हींअर ईरान। अलाह ताला ईरान खे कामयाबु फ़रमाए, तमामु जुरत वारो वाहिद मुसलमान मुल्क आहे जेको इसराईल ऐं अमेरिका सां अखियूं मिलाए बीठो आहे। पंहिंजे हथियारनि जो असलु इस्तेमालु उन्हनि ई कयो आहे। बाक़ी असां सभिनी जेकी मुसलमान मुल्क आहियूं, असां नुमाइश तौरु उन्हनि खे सजाए रखियो आहे। तमामु मुसलमाननि खे घुरिजे त ईरान जो साथ ॾेई मुसलमान क़ुवत पैदा करियूं ऐं इन्हनि यहूदो नसारा खे ॿुधाए छॾियूं त असल मुसलमान छा थींदा आहिनि। क़ुरान थो फरमाए ही एतिरा बुज़दिल आहिनि, एतिरा डरपोक आहिनि, जॾहिं तव्हां गॾु थींदा उन्हनि सां विढ़ण जे लाइ ईंदव त हू पंहिंजे क़िलनि में भॼी वेंदा। हू ज़िंदगी जा एतिरा हरीस आहिनि, मौत खां एतिरो डिॼनि था जो तव्हांजी सोच बि न आहे। तव्हां रुगो गॾु थियो, पोइ तव्हां हिननि खे पुठियां पेर भॼंदे ॾिसंदव, लिकी वेंदा। हींअर बदमाश थी बीठा आहिनि छो जो हुननि खे ख़बर आहे त ॿियो को बि मुसलमान मुल्क हिननि जो साथ ॾियण वारो कोन्हे, छो त असां तमामु मुसलमान मुल्कनि खे ख़रीद करे वेठा आहियूं। असां सभिनी खे पंहिंजो ग़ुलाम बणाए रखियो आहे। दुनिया जूं लालच उन्हनि खे ॾेई करे असां उन्हनि खे बुज़दिल बणाए छॾियो आहे। पहिरीं हुननि फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म कयो, पोइ हुननि ईरानियुनि ते करियो। ईरान खां पहिरीं बि हुननि कंहिंखे बि कोन छॾियो आहे। हिन लीबिया खे हुननि छॾियो, हिन शाम खे छॾियो। शाम जे बारे में अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फ़रमाइनि था जंहिंजो मफ़हूम कुझु हिन तरह आहे त अगरि शाम खे नुक़सानु थियो, शाम ते जंग थी, शाम खे हलाकु कयो वेंदो त तव्हां क़यामत जो इंतज़ारु कजो। शाम ते बि हमला थिया त बि असां पंहिंजूं अखियूं बंदि करे, कबूतर वारी अखि बंदि करे सुम्ही रहियासीं। चलो अलाह जो शुक्र आहे असां त महफ़ूज़ आहियूं। हाणे ईरान ते हुननि हमलो कयो आहे। अलाह ताला पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे, जेकॾहिं ईरान खे अलाह न करे को वधीक नुक़सानु आयो ऐं इसराईल जेकॾहिं ईरान मां कामयाबु थी वञे, अलाह ईरान खे कामयाबु करे, इसराईल खे निस्तो नाबूद फ़रमाए। ख़ुदा न ख़्वास्ता अगरि इसराईल कामयाबु थी थो वञे त यादि रखिजो अॻियों निशानो पाकिस्तान हूंदो। इहा ई इसराईल ऐं इहा ई अमेरिका पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खे बि विढ़ाए वेठो आहे। हे मुसलमान पाण में विढ़ियो वेठा आहिनि। हू चाहिनि था त असां मुसलमाननि खे पाण में विढ़ायूं त जीअं हुननि जी ताक़त टोड़े विझूं। पाकिस्तान खे बि घुरिजे, अफ़गानिस्तान खे बि घुरिजे त होश खां कमु वठनि। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो, जॾहिं ॿ मुसलमान हिक ॿिए ख़िलाफ़ तलवार खणंदा त कातिल बि जहन्नमी, मक़तूल बि जहन्नमी। साहबान अर्ज़ु कयो त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कातिल त सम्झ में अचे थो जहन्नमी, मक़तूल छो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था
मक़तूल बि इन ई इरादे सां तलवार खईं त मां हुनखे क़तलु करियां। इहा यहूदो नसरा जी सभ खां वॾी साज़िश आहे त मुस्लमाननि खे विढ़ाइनि। अलाह असांखे हिदायत नसीब फरमाए, होश खां कमु वठूं। पाकिस्तान जा अहले हक़ वारा उलमा हींअर कोशिश में लॻा पिया आहिनि त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿई मुस्लमान मुल्कनि ॿिन्ही में ॿधी कराई वञे। अलाह इन्हनि खे इन जे नेक इरादे में कामयाबु फरमाए। तला फरमाए थो, जेके मुंहिंजी आयतुनि जो इनकार कंदा त उन्हनि जे लाइ मूं बि सख़्तु अज़ाब तयारु करे रखियो आहे ऐं अलाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं बदिले वठण वारो आहे। अलाह जूं यकीननि तमामु सिफ़तूं जेके आहिनि रहम वारियूं आहिनि। हू रहमान आहे, रहीम आहे, गफ़ूर आहे, सत्तार आहे। पोइ फरमाए थो त इहो बि न विसारिजो त मां अज़ीज़ुन ज़ुंतिक़ाम बि आहियां, ज़बरदस्त बदिलो वठण वारो बि आहियां ऐं अल क़हार बि आहियां। जॾहिं मुंहिंजी शरीयत खे पामाल कयो वेंदो, हिकिड़ी जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अलाह ताला सभ खां वधीक ग़यूर आहे। अलाह खे तमामु घणी गैरत ईंदी आहे ऐं गैरत बि उन ॻाल्हि ते ईंदी आहे जॾहिं उन जी शरीयत खे टोड़ियो वेंदो आहे। जेको हुकुम हुन फरमायो आहे हीउ न करियो त उनखे कयो वेंदो आहे, ऐं जेको फरमाए थो त हीउ करियो त उनखे न कयो वेंदो आहे। इन ते अलाह ताला खे तमामु घणी गैरत ईंदी आहे। क़ुर में बार बार फरमाए चुको आहे त मुंहिंजी रहमत मुंहिंजे गुस्से ते ग़ालिब आहे। बेशक अलाह उहो आहे जंहिंखां ज़मीन ऐं आसमान जी का बि शइ लिकियल न आहे। तव्हां जेको कुझु बि करियो, ज़ाहिर करियो या लिकाए करियो, रब फरमाए थो मूंखे हर हिकु शइ जो इल्मु आहे। उहो आहे जेको रहमन यानी अव्हां जी माइरुनि जे पेटनि में जीअं वणेसि तीअं तव्हां जूं सूरतूं बणाए थो, उन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे। उहो ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। हुन जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तव्हांखे पैदा फरमाए, जहिड़ी सूरत चाहे तव्हांजी पैदा फरमाए, अछोक बणाए तव्हांखे कारो पैदा करे। अकेलो ऐं वाहिद माबूद अलाह सुभान व ताला ही आहे। उहो ई आहे जंहिं तो ते ही किताब यानी क़ुर नाज़िल कयो। उन मां के आयतूं मुहकमात आहिनि जेके हिन किताब जो असल ग़रज़ ऐं बुनियाद आहिनि। क़ुर में ॿिनि तरह जूं आयतूं आहिनि। अलाह ताला फरमाए थो, हिकिड़ियूं आहिनि मुहकमात जंहिंमें वाज़े चिटो हुकुम आहे। मुहकमात यानी हुकुम मां निकितल आहे। मुहकमात यानी अहिड़ियूं आयतूं जिन जो मक़सदु चिटो ऐं वाज़े हुजे। इहे ई आयतूं असल क़ुर आहिनि। क़ुर जो असल बुनियाद इहे ई आयतूं आहिनि जिन में अलाह ताला हुकुम फरमाए थो कहिड़ो कमु करियो, कहिड़ो न करियो, कहिड़ो कमु हलाल आहे, कहिड़ो हराम आहे। मिसाल तौरु नमाज़ पढ़ो, कूड़ न ॻाल्हायो, ज़िना जे वेझो बि न वञो, गीबत न करियो यानी गिला न करियो, कंहिंजो क़त्ल न करियो, फितनो न मचायो, फ़साद न करियो, ज़कात ॾियो, शिरक न करियो। इहे तमामु आयतूं मुहकमात आहिनि, वाज़े आहिनि, चिटियूं आहिनि। इन्हनि मां को बि इंसानु कंहिं बि तरह जी ॿी माना कढी ई नथो सघे। ऐं ॿियूं आयतूं आहिनि मुतशाबिहात, पोइ जिन जी दिलियुनि में खोट ऐं ॾिंगाई आहे, से फितने जी तलाश में हमेशह मुतशाबिहात जे पोयां लॻंदा आहिनि ऐं उन्हनि जो पंहिंजे ख़्याल मुताबिक़ मतिलबु कढंदा आहिनि, हालांकि उन्हनि जी हक़ीक़ी माना अलाह खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे। हाणे आयत मुतशाबिहात उहे आहिनि जिन जो असली मक़सदु को बि इंसानु सही मुकमल हासिल नथो करे सघे। अलाह फरमाए थो त उन जो सही मतिलबु उन जी हक़ीक़त सवाइ मूं अलाह खां ॿियो कंहिंखे बि मालूम न आहे। आयत मुतशाबिहात तक़रीबन उहे ई आयतूं आहिनि जेके आलमी बरज़ख सां मुतलिक़ आहिनि ऐं अलाह जी सिफ़ात सां आहिनि। जीअं अलाह ताला क़ुर में फरमाए थो त अलाह जा हथ आहिनि, अलाह जा पेर आहिनि, अलाह जो चेहरो आहे, अलाह जी कुर्सी आहे, अलाह जो तख़्त आहे, अलाह जो अर्श आहे। असां इन्हनि खे सही तरह सां मालूम करे ई नथा सघूं त अलाह जा हथ कहिड़ी तरह हथ आहिनि, अलाह जा पेर कहिड़ी तरह आहिनि, अलाह जो चेहरो, अलाह जी कुर्सी, अलाह जो अर्श कीअं आहे। बसि अलाह ताला हुकुम फरमायो आहे त असांजो अखियूं बंदि करे इन ते ईमान आहे। जन्नत दोज़ख जे बारे में अलाह ताला फरमायो आहे, इहो असांजे लाइ इल्म ग़ैब में शामिल आहे। क़ब्र जी ज़िंदगी कीअं आहे इहा बि असां मालूम नथा करे सघूं। बसि अहादीस में जेका शइ अची वई आहे बसि इहा ई असांजे लाइ काफ़ी आहे। ऐं माण्हू आहिनि जेके फितनो ऐं फ़साद मचाइणु चाहिनि था। हुननि पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी राय क़ाइमु करे छॾी आहे जेका कूड़ी आहे, ठगी ते मबनी आहे, जेका फितने खां ख़ाली न आहे, बिदअत आहे। हाणे उनखे हू सची साबित करण जे लाइ क़ुर मां दलील हासिल करणु चाहे थो। पोइ क़ुर में मुहकमात आयत में हुनखे को बि दलील नथो मिले, पोइ मुतशाबिहात जे पुठियां लॻे थो, छो जो पंहिंजी हुनजी दिलि में ॾिंगाई आहे। हू पंहिंजी कूड़ी ॻाल्हि खे कुझु हेठां पिलर ॾेई उनखे बीहारण जी कोशिशि करे थो त पोइ मुतशाबिहात जे पुठियां लॻंदो। हिकिड़ी आयत खणी ईंदो जंहिंजो को बि मतिलबु उहो न हूंदो, छो अलाह ताला फरमाए थो मुतशाबिहात जो इल्मु तव्हांखे कोन्हे को, सिर्फ़ु मूं अलाह खे आहे। पोइ किथां उहो आयत खणंदो, हुनखे पंहिंजी हुन कूड़ी हिकिड़ी थ्योरी जेका हुन ठाही हूंदी उन में फिट करण जी कोशिशि कंदो ऐं पोइ माण्हुनि खे जेके कम इल्मु माण्हू हूंदा उन्हनि खे चवंदो, ॾिसो जेका मूं ॻाल्हि ठाही आहे तो बिल्कुलु क़ुर मां साबित आहे। हू बसि न आयत मुतशाबिहात जे पुठियां लॻी ख़ुदि त हुअं ई गुमराह आहे पर ॿियनि माण्हुनि खे गुमराह कंदो। असां वटि बि जेके अॼु बिदअत ऐं मातम ते जेके हिननि क़ुर आयतूं कढियूं आहिनि, का बि वाज़े ऐं चिटरी आयत मौजूदु ई कोन्हे क़ुर मां, बल्कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीसुनि मां मालूम थिए थो त हिननि जेको तरीक़ो इख़्तियार कयो आहे उहो सरासर कूड़ो
ऐं बेबुनियाद आहे। इन करे असांखे घुरिजे, मूंखे ऐं तव्हांखे घुरिजे त हिन क़ुर ते पढ़ी उन ते अमल करे ऐं सिधा रस्ता मालूम करियूं, सिरात मुस्तक़ीम वारा रस्ता मालूम करियूं, ऐं हिननि ठगनि खां, हिन गुमराह कंदड़ माण्हुनि खां महफ़ूज़ रही सघूं। इहो वाहिद ज़रियो आहे क़ुर जो असां बची सघूं था, वरना इन्हनि जे हथ लॻी वियासीं त पोइ क़यामत वारे ॾींहुं असांजो बहानो कोन हलंदो। जो फ़िरौन जे बारे में अलाह ताला फरमाए थो त फ़िरौन पंहिंजी क़ौम खे गुमराह करे चुको, हाणे उनजी जेका क़ौम बि क़यामत वारे ॾींहुं बहानो नथी करे सघे त अलाह ताला हिन फ़िरौन असांखे गुमराह कयो। अलाह ताला फरमाए थो, छा मूं तव्हांखे अक़ल कोन ॾिनी, छा मूं तव्हांखे ज़हानत कोन ॾिनी, छा तव्हांखे अखियूं कोन हुयूं जो तव्हां दुनिया में पंहिंजी हयाती में हिननि खे खोले ऐं हुनखे इस्तेमालु करियो। जॾहिं तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि कयूं, पंहिंजी अक़ल खे ताला लॻाए छॾिया, त हाणे फ़िरौन जहन्नम में वञे थो, गॾु वञोसि। पर जिन जो इल्मु पुख़्तो आहे उहे चवनि था त असांजो त इन ते ईमान आहे ऐं हीउ सभु कुझु असांजे रब जे तरफ़ां आहे ऐं सच आहे त नसीहत त सिर्फ़ु अक़ल वारा ई क़बूल कनि था। हाणे ॿिए तरफ़ आहिनि अहले ईमान, इल्मु वारा। हाणे उहे चवनि था त अलाह जे तरफ़ां जेको नाज़िल थी चुको आहे, यानी जेके आयत मुहकमात आहिनि, चिटियूं वाज़ह सफ़ा साफ़ आयतूं आहिनि, असांजो इन्हनि ते यकीनन ईमान आहे। ऐं जेके मुतशाबिहत वारियूं आयतूं आहिनि, जॾहिं भला चाहियो असांजे लाइ त उन्हनि खे वाज़ह करे छॾींदो, असांजो ॿिन्ही आयतुनि ते ईमान आहे। यकीनन हू पकड़ींदा कंहिंखे, मुहकमात आयतुनि खे, जेके चिटियूं ऐं वाज़ह आहिनि। इहे मुतशाबिहत जे पुठियां लॻी न पाण गुमराह थींदा ऐं न बि कंहिं ॿिनि खे गुमराह करण जी कोशिशि कंदा। ऐं अहिड़ा शख़्स अलाह खां दुआ घुरंदा रहंदा आहिनि त ए असांजा रब, जॾहिं तूं असांखे सिधी राह जी हिदायत करे चुको आहीं त पोइ असांजी दिलियुनि खे ॾिंगाईअ ॾांहुं न फेराए ऐं असांखे पंहिंजे तरफ़ खां रहमत अता फरमा। बेशक तूं ई सभु कुझु ॾींदड़ ऐं बेहद बख़्शणहार आहीं। जेके ईमान ते क़ाइमु रहिया, जेके सिरात मुस्तक़ीम ते हलंदा रहिया, उहे दुआ था घुरनि ते असांजा रब, जॾहिं तूं असांजी दिलियुनि खे सिधे रस्ते ते हिदायत जी तरफ़ फेराए छॾियो आहे। हाणे किथे ईअं न थिए त असां कंहिं गुमराह माण्हुनि जे पुठियां लॻी करे हिदायत वारे रस्ते खां फिरी वञूं, बल्कि तूं ई असांजी दिलि खे मज़बूत रख, तूं ई असांजी दिलि खे क़ाइमु रख। छो जो अॼु जे दौर में न ॼाण केतिरा फितना घुमी रहिया आहिनि, उलमा जी सूरत में बि वॾा वॾा फितना आहिनि। हर आलिम चाहे थो त तव्हां हुन जे फ़िरक़े जी तरफ़ अची वञो, त हुनजो धंधो वधि खां वधि ॼमी वञे, हू तव्हांजे ज़रिए वधि खां वधि पैसा कमाए सघे। हू ॼाणी वाणी बि इहो कमु कनि था, या इहो बि मक़सदु आहे त हू पाण भटकियल आहिनि ऐं उन गुमराही जी हालत में तव्हांखे बि गुमराह करे विझनि। ही हिकु तमामु अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मां फितननि खे ॾिसां थो त हू बारिश जे क़तरनि जी तरह तव्हांजे घरनि में दाख़िल थी रहिया आहिनि। मींहं जूं जेके फुड़ियूं तव्हांजे घर में अचनि थियूं, तव्हां हुनखे रोके सघंदा? हरगिज़ न। अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मां ॾिसी रहियो आहियां त बिल्कुलु उन मींहं जे क़तरनि जी तरह फितना तव्हांजे घरनि में दाख़िल थी रहिया आहिनि। हिकु ॿी जॻह ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, आख़िरी ज़माने में अहिड़ा दज्जाल कज़ाब हूंदा जेकी तव्हां वटि अहिड़ियूं हदीसूं खणी ईंदा जेकी न तव्हां ॿुधियूं हूंदियूं ऐं न तव्हांजे अबनि ॾाॾनि ॿुधियूं हूंदियूं। तव्हां उन्हनि खां परे रहिजो, किथे हू तव्हांखे गुमराह न करे छॾीनि ऐं तव्हांखे फितने में न विझी छॾीनि। अॼु बि काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि, अहिड़ियूं ज़ईफ़ हदीसूं खणी अचनि था। मुहद्दिसीन एतिरी कोशिशुनि जिदोजहद खां बाद में हीअ हदीसूं पेश कयूं आहिनि, जंहिंमें ज़ईफ़, कमज़ोर, कूड़ियूं हदीसुनि खे हुननि छाणे पासे करे छॾियो आहे। पर काफ़ी फितने वारा दज्जाल कज़ाब, हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कज़ाब यानी कूड़ा आहिनि, इहे कूड़ा कूड़ियूं हदीसूं खणी अचनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़नि फितननि अचण खां अॻु नेक अमल करण में जल्दी करे वठो, जेकी अंधेरी राति वांगुरु हूंदा। इंसानु सुबुह जे वक़्तु मोमिन हूंदो त शाम जे वक़्तु काफ़िर, यानी सुबुह जो तव्हां पंहिंजे घरनि मां निकिता हो, तव्हां पंहिंजे कमनि कारनि ते विया हो त तव्हां मोमिन जी हालत में विया हो, ऐं जॾहिं तव्हां शाम कई आहे त तव्हां काफ़िर आहियो। तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हां केॾी महिल काफ़िर थी चुका। जॾहिं त शाम जे वक़्तु मोमिन हूंदो त सुबुह जे वक़्तु काफ़िर। हू दुनिया जे माल मताव जे एवज़ पंहिंजो दीन खपाए छॾींदो। हिनखे दुनिया हासिल करण जे लाइ दीन खपाइणो पवंदो, दीन खपाईंदो तॾहिं त ही माल दौलत कमाईंदो। ही दीन दुश्मननि खे ख़ुशि करण लाइ त दीन खपाईंदो, ऐं दीन दुश्मन ख़ुशि कीअं थींदा? जॾहिं उन्हनि जी मनपसंदि ॻाल्हियूं बयानु कंदो ऐं सही क़ुरानी आयतुनि ऐं सही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम सां हू कूड़ नथो बयानु करे सघे। कूड़ बयानु करण लाइ हुनखे कूड़ जो रस्तो इख़्तियार करणो पवंदो ऐं ज़ईफ़ ऐं कूड़नि हदीसुनि जो सहारो वठणो पवंदो। ए असांजा रब, बेशक इन में को बि शक न आहे त हिकु ॾींहुं तूं इंसान ज़ात खे जमा करण वारो आहीं। बेशक अलाह वादे ख़िलाफ़ी नथो करे। बेशक जिन कुफ़र जी राह इख़्तियार कई, उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त संदन माल ऐं संदन औलाद अलाह जी पकड़ खां हरगिज़ खेनि बचाए न सघंदो ऐं उहे ई जहन्नम जी बाहि जो ॿारणु आहे। अलाह ताला धमकी फरमाए रहियो आहे, जेकॾहिं तव्हां कुफ़र जो रस्तो इख़्तियार कयो त पोइ तव्हां जेको सम्झी वेठा आहियो त तव्हांजो माल, तव्हांजो औलाद, जेको तव्हां ख़ज़ाना पंहिंजा जमा करे रखिया आहिनि,
जेका तव्हां हिते पंहिंजी कुवत ठाही आहे, तव्हांखे मुंहिंजे अज़ाब खां बचाए कोन सघंदी, तव्हांखे मुंहिंजी पकड़ खां बचाए कोन सघंदी। उन्हनि जी पुॼाणी बि अहिड़ी थींदी जहिड़ी फिरौन जे साथियुनि ऐं उन खां अॻियनि नाफ़रमाननि जी थी चुकी आहे। उन्हनि असांजी आयतुनि खे कूड़ो भायो, पोइ अलाह खेनि संदनि गुनाहनि सबबु पकड़ियो ऐं अलाह सख़्तु सज़ा ॾींदड़ बि आहे। अलाह फरमाए थो, तव्हांजी छा हैसियत आहे? अंगूठे जेतिरी तव्हांजी उमिरि मूं रखी आहे, यानी 60-70 साल तव्हांजी उमिरि आहे। हे मामूली सी मूं तव्हांखे ताक़त ॾिनी आहे। तव्हांजा कद बि केतिरा आहिनि, 5 खां 6 फुट मूं करे छॾिया। तव्हां खां पहिरीं जेको मूं फिरौन रखियो, आदे समूद जी मूं क़ौम रखी, उन्हनि जी उमिरि बि मूं 100 साल रखियूं, उन्हनि जा कद बि 60-60 फुट मूं कद रखिया। उन्हनि जी ताक़त अहिड़ी हुई, उहे जबलनि में पंहिंजे हथनि सां घर ठाहींदा हुआ। पर जॾहिं उन्हनि बि मुंहिंजी आयतुनि जो इनकार कयो, त मूं हुननि सां कहिड़ो हशर कयो। त छा क़ुर में न पढ़ियो आहे त उन सां मूं कहिड़ो हशर कयो? अगरि साॻियो रस्तो तव्हां बि इख़्तियार कयो त मां तव्हांजी बि पकड़ कंदुसि। यादि रखो त अलाह फरमाए थो त मुंहिंजो अज़ाब बि सख़्तु अज़ाब आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इनकार कयो आहे, उन्हनि खे चओ, उहो वक़्तु क़रीब आहे जो अव्हां हिन दुनिया में मग़लूब थी वेंदव ऐं अव्हां आख़िरत में बि दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदव। ऐं इहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। बेशक तव्हां लाइ उन्हनि 2 टोलियुनि में जेकी बदर में हिक ॿिए जे साम्हूं थियूं, हिकु इबरतनाक निशानी हुई। हिकु टोली अलाह जी राह में विढ़ी रही हुई ऐं ॿी टोली काफ़िरनि जी हुई। मोमिन उन्हनि काफ़िरनि खे अखियुनि सां पाण खां ॿीणो ॾिसी रहिया हुआ, हालांकि उहे टीणा हुआ। मोमिननि जो लश्कर 313 जो हुओ ऐं हुननि जो लश्कर 1000 जो हुयो, हाणे टीणे खां बि मथे हो। ऐं अलाह जंहिं लाइ वणेसि तंहिंखे पंहिंजी मदद सां कुवत बख़्शींदो आहे। तहक़ीक़ इन में अखियुनि यानी सम्झ रखण वारनि लाइ ज़रूरु वॾी इबरत आहे, वॾो सबक़ु आहे। ग़ज़वे बदर तफ़सील सां पढ़ंदासीं जॾहिं सूरह अनफाल ईंदी। इंसाननि लाइ नफ़सानी ख़्वाहिशुनि जी मोहबत मोहींदड़ कई वई आहे, जिन में औरतूं, पुट, सोन ऐं चांदीअ जा ढेर, निशान कयल भला घोड़ा, चुपायो माल ऐं खेतियूं आहिनि। यानी इंसान खे अलाह ताला फरमाए थो त ही मूं इंसाननि जे लाइ उहे दुनिया जा सामान रखिया आहिनि जेके इंसान खे पसंदि आहिनि, जिन सां इंसान मोहबत करे थो। इहो माल मता सभु दुनिया जो सामान आहे। अलाह फरमाए थो त इहो चंद ॾींहंनि जो तव्हांजे लाइ फ़ाइदे हासिल करण जी शइ आहे, इहो हमेशह जो तव्हांजो कोन रहंदो। बहितर जॻह त अलाह वटि ई आहे। बहितर जॻह हमेशह हमेशह रहण वारी आख़िरत आहे, जिते न इंसान खे मौत ईंदो, न इंसान पोढ़ो थींदो ऐं न ई इंसान उते कमज़ोर थींदो। किथे ईअं न थिए जो इंसान इन्हनि शयुनि में एतिरो मसरूफ़ थी वञे जो पंहिंजी आख़िरत खे विसारे विहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त छा मां तव्हांखे उन खां वधीक चङी शइ ॿुधायां? ॿुधो, जेकी माण्हू तक़वा इख़्तियार कनि था, उन्हनि लाइ संदन रब वटि बाग़ बाग़ीचा आहिनि, जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं ऐं उहे उते हमेशह रहण वारा हूंदा ऐं खेनि पाक ज़ालूं हूंदियूं। ऐं सभ खां वॾी नेमत अलाह जो राज़पो हूंदो, अलाह जी रज़ामंदी हूंदी ऐं अलाह त बाननि खे ख़ूब ॾिसंदड़ आहे। ही मुतक़ी उहे आहिनि जेकी चवनि था त ए असांजा रब, बेशक असां ईमान आंदो आहे, पोइ असांजूं ख़ताऊं दरगुज़र फरमाए ऐं असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए। ऐं ही उहे आहिनि जेकी मुसीबत जे वक़्तु सब्र करण वारा आहिनि ऐं अमल में सचार आहिनि, फर्माबरदार ऐं अलाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि ऐं राति जे पोएं पहर पंहिंजे पालणहार खां बख़्शिश पिनंदा आहिनि, बख़्शिश घुरंदा आहिनि। अलाह ख़ुदि ई शाहिदी ॾिए थो त बेशक हुन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे। ऐं मलाइक ऐं अहले इल्म पिणु, मलाइक बि गवाही ॾियनि था, अहले इल्म वारा बि गवाही ॾियनि था त अलाह खां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे। अलाह खां सवाइ का हस्ती न आहे जंहिंखां तव्हां कुझु घुरी सघो। दुआ घुरी बि नथा सघो तव्हां अलाह खां सवाइ कंहिं ॿिए खां, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। यानी तव्हां कंहिंखां दुआ घुरी त तव्हां उनजी इबादत कई। ऐं अलाह फरमाए थो मूंखां सवाइ ॿियो कोई इबादत जे लाइक़ु ई कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशुमार दुआऊं घुरियूं आहिनि, सभु अलाह खां दुआऊं घुरियूं आहिनि। क़ुर में जेकी बि दुआऊं आयूं आहिनि सभु रब्बना सां शुरू आहिनि। रब्बना आतिना फिद दुनिया, रब्बना इग़फिर ली वलिवालिदैय वलिल मोमिनीन, रब्बना ज़लमना अनफुसना। जेके बि तव्हां दुआऊं क़ुर मां खणो सभु रब्बना सां आहिनि तक़रीबन, ऐं हदीस मां खणो त सभु अल्लाहुम्म सां। अल्लाहुम्म अजिरनी मिनन नार, अल्लाहुम्म इग़फिर ली वरहमनी, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु दुआऊं ख़ालिस अलाह खां घुरियूं आहिनि, विच में को बि ज़रियो, को बि वसीलो न विधो अथनि। हालांकि पाण खां पहिरीं ॿिया अंबिया गुज़री चुका आहिनि, छो जो अलाह जो हुकुम ई कोन हो त तव्हां कंहिंजो वसीलो शामिलु फरमायो। क़ुर फरमाए थो त मां तव्हांखे तव्हांजी साह जी रग खां वधीक वेझो आहियां। जॾहिं का हस्ती एतिरी वेझी हुजे त पोइ शायदि ई को इंसानु हुजे नासमझ जेको कंहिं ॿिए खे सॾींदो हुजे, त हू अदल ऐं इंसाफ़ सां क़ाइमु आहे। हुन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे
ऐं हू ज़बरदस्त ग़ालिब ऐं दानाउ आहे। हिकिड़ी आयत में बार बार फरमाए रहियो आहे त मूंखां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे। बेशक अलाह वटि दीन फ़क़ति इस्लाम आहे। पोइ जिन खे किताब ॾिनो वियो, यहूदी ऐं ईसाई, जिन वटि इल्म बि अची चुको हो, पर महज़ पाण में ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयाऊं। जंहिं बि अलाह जी आयतुनि जो इनकार कयो त पोइ बेशक अलाह बि जल्द हिसाब वठण वारो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों पहिरियों इंसान हिन धरतीअ ते अलाह ताला पैदा फरमायो, उनखे अलाह ताला नबी फरमायो, अलाह ताला उनखे इस्लाम ॾिनो। पहिरें इंसान खां वेंदे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं अलाह ताला इस्लाम नाज़िल फरमायो। शरीयतुनि में तब्दीली ईंदी रही आहे, पर दीन हिकिड़ो ई रहियो आहे। पोइ शैतान माण्हुनि में ॾिंगाई विझंदे उन्हनि खे दीन खां अलॻि अलॻि करे छॾियो आहे, उनखे दीन खां परे रखे छॾियो। अलाह फरमाए थो त मूं वटि अगरि क़ाबिल क़बूल को दीन आहे तो सिर्फ़ु इस्लाम आहे। इस्लाम खां अलावा अलाह वटि ॿियो को बि दीन, को बि मज़हब क़बूल कोन्हे। इंसानु चाहे केतिरा नेक कम करे चुको हुजे, हू केतिरो साले रहियो हुजे, केतिरो दीनदार हुजे, पंहिंजे पंहिंजे मुताबिक़, पर जेकॾहिं हू इस्लाम ते नाहे क़ाइमु त अलाह ताला फरमाए थो त उनजो दीन मूंखे क़बूल कोन्हे, हुनखे मां जहन्नुम में दाख़िल कंदुसि। ऐं इस्लाम कहिड़ो आहे? जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकमल करे चुका। सूरह माइदा में अलाह ताला फरमाए चुको आहे, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना। यानी मूं तव्हां ते पंहिंजी नेमत मुकमल करे छॾी, तव्हांजे लाइ मूं दीन इस्लाम खे क़बूल फरमाए छॾियो। इन दीन खां अलावा हाणे अलाह वटि को बि क़बूल न आहे। दीन में तव्हां बिदअतूं करियो, तव्हां पंहिंजे तरफ़ां जेके इज़ाफ़ा करणु चाहियो, अलाह ताला फरमाए थो उहे बि मूंखे क़बूल कोन्हनि। मूं ख़ालिस दीन इस्लाम क़बूल आहे, जेको मां नबी जे ज़रिए तव्हां ताईं पहुचाए छॾियो आहे, बसि उहो ई। जेको मुंहिंजे नबीअ अमल करियो, तव्हांखे बि अमल करिणो आहे। मुंहिंजे नबीअ मना फरमायो, तव्हांखे मना थियणो आहे। पंहिंजी अक़ल इस्तेमालु करे ॾिंगायूं पैदा नथा करे सघो त हा हीउ फ़ाइदे वारो कमु आहे, नेकी वारो कमु आहे, तंहिंजे करे हिनखे असां कंदासीं, इहा ही बिदअत आहे। बिदअती बि जन्नत में कोन वेंदो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़ह तौरु फरमाए छॾियो आहे। पोइ बि जेकॾहिं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे माण्हू तोसां झगड़ो कनि त तूं उन्हनि खे चओ त मूं पंहिंजो चहिरो अलाह जे अॻियां झुकायो आहे, ऐं उन्हनि बि जिन मुंहिंजी पैरवी कई आहे। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब ऐं अणपढ़ियलनि ॿिन्ही खां पुछ त छा अव्हां बि ताबेदार थियो था या न। अहले किताब यानी यहूदी ऐं ईसाई, ऐं अणपढ़ियल यानी मुशरिकीन मके जा जेके बि जाहिल हुआ, अणपढ़िया हुआ, अबू जहल अबू लहब वारा हुआ, छो उम्मीयीन आहिनि, इन्हनि वटि कॾहिं बि तालीम कोन आई, ही अणपढ़ियल रहियल आहिनि। अलाह ताला फरमाए थो न ॿिन्ही खां पुछ, छा तव्हां ताबेदार थियो था या न। जेकॾहिं उहे ताबेदार थिया यानी इस्लाम क़बूल कनि था त पोइ उन्हनि सिधी राह लधी ऐं हिदायत वारा थी विया। ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ीनि त तुंहिंजे मथां फ़क़ति पैगाम पहुचाइण जी ज़िमेवारी आहे, ऐं अलाह पंहिंजे ॿारनि खे ख़ूब ॾिसंदड़ आहे। छो अलाह ताला पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु पैगाम पहुचाईंदड़ करे मोकिलियो आहे, ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिया ॾींदड़ करे मोकिलियो। हिकिड़ी जॻह ते अलाह ताला फरमायो आहे क़ुर में, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां मां जहन्नम जे बारे में कोन पुछंदुसि। यानी तव्हां खां सवाल कोन कयो वेंदो त हे अक्सरियत जहन्नम में पई वञे, त इन जी वजह छा आहे। न, तव्हांजे ज़िमे आहे तव्हां मुंहिंजा अहकामात, मुंहिंजो क़ुर, मुंहिंजी शरीयत खोले खोले वाज़े तौरु हुननि खे पहुचाए छॾियो। वधीक हुननि जी मर्ज़ी आहे, मञनि था त हू कामयाबु थींदा, नथा मञनि त नुक़सान बि उन्हनि जो ई थियणो आहे। व आख़िर दुआना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।